बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद अजूब बिरोई यूसी दरिया खान जलवानी दे चाई मनूमल सर अर्ज़ इहो आहे त इहो अब्दुल्ला बिरोई जेको आहे सनाफ़ ख़ुदाबश बिरोई इहो शुरू खां वठी जीअं इहो बालिग़ थियो आहे या तक़रीबन कार्ड जो ठहियो आहे ज़िंदगी भर इहो ई कमु कयो आहे त माण्हुनि खे परेशान करणु ज़मीन ते कब्ज़ा करणु कूड़ा काग़ज़ ठाराइणु ज़िंदगी भर इहो कमु कयो आहे। इहो मूंखे चङे नमूने सां यादि आहे त तक़रीबन 2008-9 में हीअ हाफ़िज़ मरहूम जेको आहे आख़िर में वीचारे खे शायदि अटैक थी वियो इन जी परेशानियुनि में। उन सां 10 साल उन्हनि खे परेशान करे उन्हनि जी ज़मीन ते कब्ज़ा करे उते कामयाबी मिली उहो कमु पंहिंजो करे वियो। हुन खां पोइ हाजी मोहम्मद रमज़ान गुल मोहम्मद मरहूम वीचारो उन्हनि जे पोयां पियो 5 साल उन्हनि खे पियो परेशान कंदो रहियो। ॿियो को कमुकारु कोन्हे, सिर्फ़ु परेशान करणु। हिन खां पोइ हाणे असांजी किची में फिट थियो आहे। ऐं हिन में असां मोहम्मद मुराद जे नाले सां मुंहिंजो वालिद साहिबु आहे, उनजी ज़मीन आहे उते 24 एकड़ देह चाई मनूमल में। त हिन छा कयो त 2013 में जीअं मोहतरमा जी शहादत थी इन्हनि खे इहा थी वई त हाणे बाबा काग़ज़ सड़ी विया आहिनि ब्रांच मुख़्तियार कार जा, असां पंहिंजा कूड़ा काग़ज़ ठारायूं। हिकिड़ो सॼो कब्ज़ा माफ़िया हो जेके हिन सां गॾु उन्हनि 155 एकड़नि ते इन्हनि कूड़ा काग़ज़ ठाराया। त उनमें टोटल आख़िर में असां 17 खातेदार देह चाई मनूमल जा टोटल असां वियासीं DC ऑफिस। उते असां पंहिंजी एप्लीकेशन फाइल करायोसीं त सर हीअ जेको आहे 2 नंबर जेके डॉक्यूमेंट्स ठाराया आहिनि इन जो सरपरस्ती अब्दुल्ला बिरोई बि थो करे, त महिरबानी करे इहो इन्हनि खे कैंसिल कयो वञे। पोइ इहा इंक्वायरी कंडक्ट थी, इहो नियाज़ उजन साहब मुख़्तियार कार हो, पोइ इन्हनि उहा कैंसिल करे छॾी। उहा ॻाल्हि ख़तमु थी वई। हाणे 2013 में वरी नई सही इन्हनि इहो जाली तरीक़े सां हिकिड़ो ॿियो इन्हनि 15 फार्म में पंहिंजी दाख़िला रखाई। DC साहिब खे इन्हनि ॾिनो एप्लीकेशन साईं असांजे 15 फार्म खे 7 में चाढ़े ॾियो जीअं असांजो जेको गंद किचिरो उन में लिकी वञे की नज़र न अची वञे। जॾहिं हिन इहा कोशिशि कई असांखे ख़बर पई, असां वरी 3-4 खातेदार वियासीं जंहिंमें अली अकबर बिरोई मोहम्मद अजूब तमामु त असां वियासीं। सर अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हीअ माण्हू पहिरियों बि ईअं कयो आहे, उहो कैंसिल थी विया डॉक्यूमेंट्स। हाणे नवां डॉक्यूमेंट्स नए तरीक़े सां इहो वरी पंहिंजी क़िस्मत आज़माए पियो। बाक़ी वीचारा जेके उहा ग्रुप जा उहो सभु छॾे वरी उहो वाहिद माण्हू जेको कोन पियो छॾे मसइले खे। त हिन जी ठाराया। पोइ DC साहिबु केस हलायो, मुख़्तियार कार रिपोर्ट ॾिनी, तपेदार रिपोर्ट ॾिनी, मूं वटि मौजूदु आहे तपेदार जी रिपोर्ट। हुन चयो सर इहो माण्हू कूड़ो आहे, पहिरियों बि अहिड़ा कमु कनि, हाणे बि कूड़ो आहे, इहो मूं वटि तपेदार जी रिपोर्ट आहे। हुन खां पोइ हीअ मुंहिंजे वटि मुख़्तियार कार साहिब जी रिपोर्ट मौजूदु आहे, मुख़्तियार कार साहिब जी। हुन चयो बाबा इहो माण्हू कूड़ो आहे। AC साहिब जी कवरिंग लेटर बि मूं वटि मौजूदु आहे, AC साहिब जी।